आऊं आहियां रोल टीवी जो नुमाइंदो रमू रोल। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां हर वारे तव्हांखे हिकिड़ी नई जेके हिते असां वटि समाज में जेके बुरायूं थियनि थियूं, ख़ासि करे असां वटि सिंध में तइलीम ऐं शौर न हुअण जे करे असां वटि कहिड़ो वेदन पियो थिए। हिते मुख़्तलिफ़ शातिर माण्हू जेके आहिनि उहे हिते जे ग़रीब अवाम अबोज माण्हुनि खे पंहिंजे कारोबार में कीअं फसाए उन्हनि खे ठगे रहिया आहिनि। जी हीअ असां हिकिड़े आस्थाने ते पुॻा आहियूं जेको बाबा बुल्लू साईं जे नाले सां मशहूरु आहे। अचो त ॾिसूं हीउ जेको 2 टे ॾींहं में वॾो मशहूरु थी वियो आहे। ॾिसूं त हिननि खां माण्हू केतिरा शफ़ायाब थिया आहिनि ऐं हू माण्हुनि जो कीअं शफ़ा उन्हनि खे ॾिए थो, उन्हनि ते कहिड़ो अमल करे थो। अचो त उन्हनि सां अॼु पाण तव्हांखे मिलायूं। सही थी वेंदो बचा, तूं फिकर न कर। हाणे मार्च करे वियो न? हाँ साईं हाँ। हाणे शैतान न कंदो। जी साईं बिल्कुल। हक हक अल्लाहु हक हक अल्लाहु हु अल्लाहु हक हक अल्लाहु। बाबा ख़ैर त आहे? ही नंढड़ो ॿारु हिते खणी आयो हीअं, को मसइलो आहे छा पुटु? जी हाँ साईं, मुंहिंजे छोकिरे खे बुखार आहे। अदा हिन नंढड़े खे त वॾो बुखार आहे। छा तव्हां पहिरीं हिन खां के डॉक्टर वटि वठी विया हुआ हिनखे? जी न अदा, साईं जो नालो ॿुधो न, चवंदा ॾाढी शफ़ा आहे, इन जे करे साईं ॾाढा आया आहियूं। हा अदा, शफ़ा त रखियल आहे पर पहिरियां डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो। बाबा कंहिं डॉक्टर ॿिए खे वञी ॾेखारियो पुटु, वञ उथी शाबास। तूं केरु आहीं? आऊं हिते छाजे लाइ आयो आहीं? साईं असां हिते ॾिसण आहियूं तव्हांजी करामत। तव्हां जेके माण्हुनि जो हिते इलाज पिया करियो, माण्हुनि खे जेको फैज़ पिया ॾियो, उहो अॼु असीं पंहिंजी अखियुनि सां ॾिसण आया आहियूं। मुंहिंजे कमनि में मदाख़लत न कर बचा, ॾाढो पछताईंदे। न साईं, आउं त मुदाख़लत कोन पियो करियां, आउं त पाण तव्हांजे फैज़ वारी जाइ ते आयो आहियां। ॾिसां थो त हितां तव्हां वटि कीअं माण्हू फैज़याब थी था वञनि। साईं तव्हां हिन छोकिरे ते छा पढ़ियो? जेको बि पढ़िबो आहे इहो ज़रूरी कोन्हे त हर कंहिंखे ॿुधाइजे। इहो असांजे मन जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। छा तूं पंहिंजे फ़न जूं ॻाल्हियूं ॿिए कंहिंखे ॿुधाईंदे? मूं वटि त को अहिड़ो फ़न आहे कोन, जेकॾहिं हुजे हा त लाज़मी आउं ॿियनि खे ॿुधायां। साईं तव्हां असांखे ॿुधायो त सही, आख़िर हिन ते तव्हां पढ़ियो छा आहे? शफ़ा अचे थी मथां कंहिंजे न कंहिंजे हथां। उहो त बिल्कुलु सही आहे, पर तव्हां आख़िर हिन ते पढ़ियो छा आहे? असांखे कुझु, असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधायो त सही, तव्हां हिन ते पढ़ियो छा आहे? बचा हाणे तुंहिंजो नंढड़ो शैतान छॾे वियो आहे। हाणे तूं भले हिनखे खणी वञ, तोखे इजाज़त आहे। जी साईं इजाज़त। अदा इहो अॻियां चेक कजेसि, शैतान छॾे वियो या को हमरा पाण छॾे वियो? साईं असां तव्हां खां पुछूं पिया त आख़िर तव्हां हिन ते पढ़ियो छा? असांखे कुझु ॿुधायो त सही, जेको तव्हां पढ़ियो आहियो, जेको तव्हां वटि इल्मु आहे, उहो थोरो असांखे त ॿुधायो। बसि कर, वञी पंहिंजे धंधे जी कर। असां फ़क़ीरनि खे फ़क़ीरी रमज़ में छॾे ॾे बाबा। बाबा तोखे फ़क़ीरी रमज़ में कीअं छॾियो? हे ॿुहारा हणी तो त मुंहिंजा पुठा ख़राबु करे छॾिया। साईं ही आख़िर ही छा आहे? बेईमान, इहे त दिलनि जा यकीननि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, तूं कोन सम्झी सघंदे। आउं सॼो सम्झां पियो, सभु सम्झां पियो त तूं केरु आहीं। मूंखे सभु ख़बर आहे तूं केरु आहीं। जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ उहो ई अमर आहे, कॾहिं बिलो बकरार त कॾहिं डायरेक्टर। अॼु हिते बिलू फ़क़ीर थियो वेठो आहे, सदाई माण्हुनि खे ठगई आहे। को ॿारु, को वॾो, को नंढो, उन्हनि ते रुॻो फीणा हणंदो आहे, जॾहिं त हिनखे को बि अहिड़ो इल्मु न आहे। हीउ कूड़ो आमिल थी वेठो आहे, हिन वटि एॾो दमी कोन्हे। हीउ मिड़ी माण्हू ग़रीब अबोज माण्हुनि खे पियो फुरे। बाबा जेकॾहिं तो वटि को अमल आहे त उहो असांखे ॿुधाए। आहे न? आहे, ताण ॿुधाए। ॿुधाईंदोसि कोन,
छो ईंदो कोन त ॿुधाईंदो छो? बाबा असां हाणे पुलिस खे तोखे पुलिस जे हवाले कंदासीं, अॼु तोखे ख़बर पवंदी। यार कैमरा बंदि कराए, आउं तोसां अकेला में थो ॻाल्हाइणु चाहियां। न छो कैमरा बंदि करायां? कैमरा बंदि कतई कोन थींदी। तोखे जेको ॻाल्हाइणो आहे हिन कैमरा जे साम्हूं ॻाल्हाए। यार असांजा बि मेकन वारा दोस्त आहिनि, अरे ओ तहिड़ा कोन्हे यार। कुझु बि आहे बाबा, तूं हल, तोखे आउं कानून जे हवाले कंदुसि, ॿियूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारी कोन्हे। कैमरा बंदि कोन थींदी। ए यार ये पुलिस न खणी हल यार, अरे बचड़े वाल माण्हू आहियां, मिड़ई ठगियूं करे पंहिंजो गुज़र करियां थो, ऐं तूं अरे यार वारे मूंखे फिरियो अचे। कहिड़ो तुंहिंजो मूं ॾोह कयो आहे, कहिड़ो तुंहिंजो मूं गुनाह कयो आहे? आऊं बाबा तेसि ताईं तोखे कोन छॾींदुसि जेसि ताईं तूं उन्हनि बुराइनि मां हथु न कढियो आहे। बाबा तूं शरीफ़ माण्हू थी वञी को धंधो धाड़ी कर। अरे हिन ठगियुनि मां तोखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? माण्हुनि जो बि नुक़सानु, पंहिंजो बि नुक़सानु, पंहिंजी इज़त पियो वञाई। इन करे महिरबानी करे संगत में तोखे सलाह थो ॾियां, जेकॾहिं अॼु तूं चवीं थो न तोखे कानून जे हवाले न करियां, त पोइ अॼु मूंसां वाइदो कर त अॼु खां पोइ हे धंधा ठगियूं सभु ख़तमु। जे ख़तमु करीअ त तूं आज़ादु, जे न त पोइ ॿेली पाण तोखे छॾींदासीं कोन। ॻाल्हि ॿुध यार, हाणे तूं मुंहिंजे गले पइजी वई आहीं। अॼु तोसां वाइदो तबादो करे हाणे अहिड़ा कम कोन कंदो त मूंखे पुलिस न वठी हले। पक पक। जी नाज़रीन, इहो जेको हमर आहे हिन खे असां 3 मुख़्तलिफ़ रूपनि में पकड़ियो आहे। हिन खां पहिरियां बि हिन 2 कूड़ा वाइदा कया ऐं इहा असांजी शराफ़त जो हुनखे कानून जे हवाले कोन कयोसीं, सम्झोसीं मना को सुधरी वञे। पर हिन 3 चकर कयो आहे ऐं 3 चकर अॼु वरी माफ़ी जो तलबकार आहे। माफ़ी थो वठे, चवे थो त हाणे आउं अहिड़ो को बि ग़लति क़दम कोन खणंदुसि जंहिंसां अवाम जी दिलि आज़ारी थिए, अवाम खे नुक़सानु पुॼे या के माण्हू जे अॻियां मूंखे शर्मिंदो थियणो पए। अॼु हिन वाइदो कयो आहे त अॼु खां पोइ हीउ अहिड़ो को बि कमु कोन कंदो। जेकॾहिं हाणे वरी अहिड़ो कमु कयई त पोइ हुनखे पक कानून जे हवाले कंदासीं। ईअं सही आहे बाबा? बिल्कुलु बिल्कुलु कोन कंदो दादा, मूं तौबा कई। बसि हाणे वञी अल्लाह रसूल कर, इहा ई तस्वीर पढ़ंदो वञी मस्जिद में वेह बाबा। जी नाज़रीन, आउं खां इजाज़त वठंदुसि। रोल टीवी जो नुमाइंदो रमू रोल, वरी बि की जाइ ते मिलंदासीं। अल्लाह पारां ख़ैरु।